अॼुकल्ह खाद खुराक ऐं नाक़िस तर्ज़े ज़िंदगी वज़न में वाधि, ब्लड प्रेशर ऐं दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिजी रही आहे। वज़न वधियल हुजे त इहो साह ॿुसाटजण खां वठी कोलेस्ट्रोल, शुगर ऐं ॿियनि ख़तरनाक मर्ज़नि जो बि सबबु बणिबो आहे, जंहिंजे करे केतिराई माण्हू इन मां जिंद छॾाइण लाइ वॾा जतन कंदा रहनि था। अॼु असां वधियल वज़न जे करे परेशान माण्हुनि लाइ अहिड़ो त बहितरीन ऐं सवलो नुस्ख़ो आंदो आहे, जेको सवलाईअ सां ठाहे रुगो 3 ॾींहं इस्तेमालु कजे त जिस्म जी चर्बी तेज़ीअ सां ॻरण शुरू थी वेंदी। इहो नुस्ख़ो न रुगो वज़न घटाइण में मददगार थींदो, पर इन जे इस्तेमाल सां जिस्म मां ज़हरीला मादा बि निकिरी वेंदा आहिनि ऐं सिहत जे गॾियल फ़ाइदनि लाइ पिणु फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। बिना देर ॿुधायूं था त इहो बहितरीन फ़ाइदनि वारो नुस्ख़ो कीअं तयारु कजे। इन लाइ तव्हांखे 10 ग्राम लौंग ऐं 100 ग्राम इल्सीअ जे ॿिज जी ज़रूरत पवंदी। इहे ॿई ॿिज सही नमूने ग्राइंड करे फकी ठाहे वठो। सुबुह जो हर रोज़ नाश्ते खां अॻु इन फकीअ खे हल्के गरम पाणीअ सां इस्तेमालु कयो। 3 ॾींहंनि ताईं लगातार इस्तेमालु करण खां पोइ 1 या 2 ॾींहंनि जो वक़फ़ो ॾियो ऐं वरी इहा फकी खाइण शुरू कयो। पहिरें 3 ॾींहंनि में ई इहा फकी तव्हांजे जिस्म में तवानाई आणण जो सबबु बणिबी। तव्हां पाण खे हल्को ऐं पुरसुकून महसूस कंदा। इहा फकी खाइण सां जिस्म जी चर्बी तेज़ीअ सां ॻरंदी आहे ऐं थोरे ई ॾींहंनि में वज़न घटिजण शुरू थी वञे थो।